अॻु मूं पढ़ियो हदीसन में भी ईंदो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अॻे जानवरनि जी खलूं हाणे बि थींदो आहे खलनि मञाई बिस्तर तयारु थींदा आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मञी की उहे जानवर आहिनि जेके फाड़ींदड़ जंगलनि में जानवर हूंदा आहिनि जीअं शींहं आहे चीतो आहे अहिड़ा जानवर जेके फाड़ींदा आहिनि खाईंदा आहिनि उन्हनि जी खलुनि जे हेठां विछाइण खां मना फ़रमायो आहे। सबबु बुज़ुर्ग इहो लिखियो आहे त उन खल जी जेका उहो जानवर जेके फाड़ींदड़ आहिनि उनजी उनजी तबियत जो इंसान ते असरु थींदो सख़्ती जो उन जानवरनि वारो असरु थींदो इंसान में। ॿियो बि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रेशम पाइण खां रेशम जो कपिड़ो हूंदो आहे उहो पाइण खां ऐं सोन मर्द खे मना फ़रमायो आहे औरतुनि खे जाइज़ आहे। उनजो सबबु इहो लिखियो अथनि त रेशम बि नरम हूंदो आहे ऐं उनमें माना नाज़ुक हूंदो आहे आरामदेह हूंदो आहे। सोन में बि माना अहिड़ी क़िस्म जी माना नरमी वारी कैफ़ियत आहे पोइ उनजे पाइण खां मर्द में जेका आहे त उहो नरमी अची वेंदी उनमें सुस्ती थी वेंदी नरम मिज़ाजी थी वेंदी काहिली अची वेंदी इन जे करे मना कयो वियो औरतुनि खे जाइज़ आहे। मर्द खे नरम न हुअणु घुरिजे सुस्त बि न हुअणु घुरिजे कमज़ोर बि न हुअणु घुरिजे अॼु हमेशह सुस्तो पियो हुजे सुस्तो थिए ईअं न हुजे। पोइ अलामा इब्न क़य्यिम जे बारे में मूं पढ़ियो आहे उन बुज़ुर्ग किथे लिखियो आहे वॾो आलिम हुयो अलामा इब्न क़य्यिम। तव्हां असांजी क़ौम में हालात जेके आहिनि न ब्राइलर मुर्गी ॿुधी आहे जेका फार्मन वारी मुर्गी आहे ब्राइलर इहा अक्सर कां कंदी आहे दाऊं कंदी आहे घणी त पोइ अलामा इब्न क़य्यिम जो उन ॻाल्हि खे मूं पढ़ियो पोइ मुंहिंजी क़ौम ते माण्हू असांखे गौर करे न मिसाल तौरु पेट्रोल राज वधे थो न पोइ क़ौम ॿियो कमु न कंदी हुकुमराननि जे ख़िलाफ़ु न उथंदी माना ऐवाननि जी तरफ़ मां माना न वेंदी हुकुमराननि खां पुछा न कंदी पोइ राति जो शुरू थी वेंदी फेसबुक ते लानतूं फलाणे ते लानतूं फलाणे ते लानतूं दाऊं छड़ियूं वरी राति जो भॼंदा पई पंपनि ॾे वारो 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 पाण भरायूं पंप ॼण अॼु आख़िरी राति आहे बसि भराए वठूं पोइ उते नंबरिंग ते विड़िया पिया हूंदा उते पाण में विड़ी पवंदा हुकुमराननि जे लाइ कोई बि न उथंदो बाक़ी ॻाल्हियूं कंदी जाम राति जो फेसबुक ते शुरू थी वेंदी फलाणे ते लानत फलाणे हुकुमरान ते लानत असरु कुझु कोन थींदो फेसबुक ते छा थींदो हुकुमरान जॾहिं घेराव थींदो पोइ मूं जॾहिं अलामा इब्न क़य्यिम जो ॻाल्हियूं पढ़ियूं त पोइ मां सोचियो त असां बि उहा बिराइलर क़ौम आहियूं जो का कंदी आहे न आरज़ी का वरी चयो इब्न क़य्यिम लिखियो आहे त जेको माण्हू जहिड़े क़िस्म जो जानवर या जहिड़े क़िस्म जो पखी खाईंदो पोइ उन में जेके तबियतूं हूंदियूं उहे उन में शामिलु थींदियूं। उन मिसाल ॾिना आहिनि त जेको माण्हू घोड़ा खाईंदा आहिनि त उहे जल्दी हूंदा आहिनि मज़बूत हूंदा आहिनि बहादुर हूंदा आहिनि तुर्की वारा घोड़ो खाईंदा आहिनि अक्सर उहे बहादुर जॾहिं उन्हनि ते कुझु वक़्तु अॻु में फ़ौज उन्हनि ते एमरजेंसी नाफ़िज़ कई त पोइ उहे माण्हू टैंकनि हेठां अची विया फ़ौज जी उन एमरजेंसी ख़तमु करे पोइ उन्हनि जो मुल्क तरक़ी करे वियो। अरब उठ खाईंदा आहिनि उहे वरी जिस्म में ताक़त वारनि जंगी एतबार हर एतबार खां जिस्मानी उन्हनि खे ताक़त घणी आहे। ऐं उन वरी ॿियो बि मिसाल ॾिनो त अफ्रीका जेके माण्हू आहिनि उहे वरी भोला खाईंदा आहिनि भोलड़ा अक्सर उहे डांसूं तॾहिं कंदा आहिनि ट्रक खाईंदा आहिनि जंग खाईंदा आहिनि। ऐं जेके अंग्रेज़ तबिको आहे जेको अंग्रेज़ यूरोप जा माण्हू उहे सूअर खाईंदा आहिनि पोइ सूअर में माना उनखे शनास कोन्हे माना पंहिंजे रिश्तनि जी ईअं ई अंग्रेज़नि में बि उन्हनि जो माना उन गोश्त जो असरु थींदो उहे बेघर थी विया आहिनि। पोइ मां अलाह पंहिंजी माइरुनि सां बि ज़िना कंदा आहिनि भेणनि सां बि कंदा आहिनि उहे रिश्ता जेके माना मुस्लमाननि खे हराम आहिनि या तालुक़ वारा आहिनि जेके मुक़दस रिश्ता आहिनि उन्हनि सां बि माना ज़िना कंदा आहिनि उन बेग़ैरती वारो उन्हनि में पैदा थी वियो छा आहे उहो जानवर जेके खाइनि था। पोइ उन एशिया जे लाइ लिखियो त एशिया जा माण्हू जेके आहिनि उहे अक्सर ब्राइलर मुर्गी खाईंदा इहे मुर्गी जेके फार्मन वारी आहे ब्राइलर त पोइ उनजो असरु छा थींदो आहे छड़ो बसि ॻाल्हियूं कंदा ॻाल्हियूं छड़ियूं ॻाल्हियूं शाम जो पेट्रोल वधे थो सॼो ॻाल्हियूं कंदा फेसबुक ते लानत फलाणे ते लानत फलाणे ते लानत चुप ॿरी खां बसि इनकलाब जे लाइ कोई न उथंदो उहो छा आहे उहो ब्राइलर खाई 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 उन वांगुरु आदत कां करण वारी आदत पइजी वई आहे
बाक़ी अमली तरीक़े सां कमु को बि कोन्हे। ॻाल्हि सम्झ वेंदी आहे। इहे जेके शयूं आहिनि हिकमत वारियूं जेके हिननि में बुज़ुर्गनि लिखियूं आहिनि, असां बि माना उहा विरायलर क़ौम थी विया आहियूं। इनकलाबी कमु कोई कोन्हे, अॻिते वधण जो कमु कोई कोन्हे। बाक़ी ॻाल्हियूं चारि वेहंदासीं, हवालु ईअं कंदासीं ॼण सुबुह जो पाकिस्तान फतह थींदो। फेसबुक जी ॻाल्हियूं ईअं कंदासीं ॼण सभ खां वॾी इनकलाब फेसबुक वारी जंहिंजी आॾी ते वञो, मां हुजां जेको बि हुजे, सभ खां वॾो इनकलाब इहो आहे। बसि छा आहे उहो जेको आहे इब्न क़य्यम लिखियो आहे न, जेके जहिड़ी शइ जहिड़ो जानवर या पखी खाईंदो हुनजो असरु हुन में ईंदो। असां बिरायलर खाई 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 बिरायलर थी विया।